अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज़ में भलीकार माया फौज एजाज सब खां पहिरियां हेडलाइन। पाकिस्तान में कोरोना के वधीक ब मरीज हयाती विञाए वेठा। MCOC तरफा वधीक 630 केसनि जी तस्दीक। कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 1.4% रही। सॼे मुल्क में 641 मरीजनि जी हालत ॻणतीअ जोगी। रानीपुर में मुसाफिर कोच कल्टी, 2 औरतुनि समेत 3 ॼणा फौत, 15 मुसाफिर जख्मी रानीपुर ऐं गिम्स अस्पताल मुंतकिल। अस्पतालन में एमरजेंसी लागू। कोच पिशावर खां कराची वञी रही हुई त हादसो पेश आयो। सेनेट इजलास अॼु चेयरमैन सादिक संजराणी जी सदारत हेठि थींदो। सेनेट सेक्रेटरीट 17 नकाती एजेंडा जारी करे छॾी। इजलास में फाइनेंस तरमीमी बिल जी कापी पेश कई वेंदी। ॿारनि जे हक़नि ऐं औरतुनि खे विरासा करण बाबति बिल एजेंडा में शामिल। अपोजिशन तरफ़ां मिनी बजट ख़िलाफ़ एहतजाज जो इम्कान। CAA पारां परॾेह मां ईंदड़ उॾामनि बाबति नओं हुकुमनामो जारी। 15 वरियनि खां वधीक उमिरि जे मुसाफ़िरनि लाइ कोरोना टेस्ट लाज़मी करार। यूरोपी मुल्कनि खां पाकिस्तान ईंदड़ मुसाफ़िरनि जी रैपिड एंटीजन टेस्ट कई वेंदी। कोरोना टेस्ट हाकारी अचण ते मुसाफ़िरनि खे 10 ॾींहनि लाइ आइसोलेशन सेंटर में रखियो वेंदो। नए ट्रेवल एडवाइज़री ते 5 जनवरी खां अमल दरामद थींदो। CAA जी हिदायत ते नऊं ट्रेवल एडवाइज़री जारी कई वई। घरेलू क़ौमनि में वॾे जोहरी मुआहदे लाइ अॼु लिखियल कॉन्फ्रेंस अगस्त ताईं मुलतवी। चीन, रूस, बर्तानिया, अमेरिका ऐं फ्रांस तरफ़ां जोहरी जंग खां पासो करण ते इतफ़ाक़। गॾियल बयान में चयो वियो आहे त एटमी जंग खां पासो कयो वञे। जोहरी रियासतनि विच में जंग जे ख़तरनि खे घटाइणो पवंदो। सलामती कौंसिल जा मुस्तक़िल नुमाइंदा पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कनि। जोहरी जंग खटे नथी सघिजे, इहा कॾहिं बि न विढ़णु घुरिजे। PDMA पारां सिंध में 4 जनवरी खां 7 जनवरी ताईं बरसात जो अलर्ट जारी। कराची, सखर, शहीद, बेनज़ीराबाद, लाड़कानो, जामशोरो, मीरपुर ख़ास, दादू, बदीन, टंडो अलहया, टंडो मोहम्मद खान, सांगड़, जैकमाबाद ऐं शिकारपुर में बरसात जो इम्कान। थरपारकर, कंबर, शहदाद कोट ऐं उमरकोट में बि तेज़ हवाउनि ऐं तूफ़ान सां बरसात पवंदी। ज़िलनि जी इंतज़ामिया खे अलर्ट रहण जी हिदायत। ही वक़्त जी ख़बरूं। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो धरती TV न्यूज़।